मेहरबानी डॉक्टर साहब साईं आया साईं सलाम कबूल पवे मैडम खालदा ठीक आयो सब खैर कौन सर दुआओं ता खुश आयो अल्लाह को करम अल्लाह सब का पहला दोस्तन के मुबारकबाद दी प्रोग्राम में तो तने नमाज डीएन में आपको पंहिंजो हिकिड़ो मुख़्तसिर गज़ल तव्हां सां शेयर करणु चाहींदुसि। गज़ल आहे ॾाढा बेज़ार थी विया आहियूं ॾाढा बेज़ार थी विया आहियूं ॼण का आज़ार थी विया आहियूं ॾाढा बेज़ार थी विया आहियूं ॼण का आज़ार थी विया आहियूं हर को पियो थो परे खां खीकारे हर को पियो थो परे खां खीकारे ॼण त बीमार थी विया आहियूं हर को पियो थो परे खां खीकारे ॼण त बीमार थी विया आहियूं थोरे थोरे मुंहुं सुॼायूं था थोरे मुंहुं सुॼायूं था पाण बि ॿार थी विया आहियूं थोरे थोरे ते मुंहुं सुॼायूं था पाण बि ॿार थी विया आहियूं ज़िंदगी रोग मुसलसिल चइबी ज़िंदगी रोग मुसलसिल चइबी यार खां धार सुठो सुठो आवाज सही शेर साहब से आवाज सही नहीं जी 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 शेर के वरीय से आवाज सही खराब थी अया साहब हाणे आवाज आवाज नथो अचे शेर सही हाणे आवाज